Tanrojam report Sarfraz Aman Shahani. Since Zara University Teachers and Officers Joint Action Committee पारां अॼु 5वीं ॾींहं बि IT फैकल्टी साम्हूं अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंमें वॾे तइदाद में उस्ताद ऐं ऑफिसर शामिल हुआ। एहतजाज में प्रोफेसर डॉक्टर ज़हूर अहमद सूमरो, प्रोफेसर ज़हीरुद्दीन मीरानी, प्रोफेसर सईद हैदर गल्लू, रियासत अली कुबर, गुलाम हैदर जोयो, मोहम्मद अशरफ रुस्तमानी, अब्दुल कादिर चांडियो, परवेज़ पिताफ़ी, अब्दुल जब्बार महर ऐं ॿिया शरीक थिया। ॿिए तरफ़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़रई कॉलेज ॾोकरी में बि एहतजाज शुरू कयो वियो, जंहिंमें प्रोफेसर मोहम्मद अली सांगी, अब्दुल जब्बार चांडियो, नूर अहमद सारियो, अतर अब्बासी ऐं ॿिया पिणु शरीक थिया। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त कुझु साल अॻु यूनिवर्सिटी वटि करोड़नि रुपया बचत हुई। अॼु यूनिवर्सिटी खे लॻभॻि 1.25 अरब रुपयनि जो खसारो आहे। हिननि चयो त आख़िर यूनिवर्सिटी में खसारे जा कहिड़ा सबब आहिनि। हिननि सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां अणधुरी अदालती इंक्वायरी कराइण जी घुर कई आहे। हिननि वधीक चयो त यूनिवर्सिटी में मुसलसल खसारे जे करे हाणे पघारूं मिलणु ॾुखियूं थी चुकियूं आहिनि। 100 जे वेझो उस्ताद ऐं ऑफिसर रिटायर थी चुका आहिनि, पर उन्हनि खे संदन पेंशन ऐं कम्यूटेशन जा पैसा गुज़िरियल 5 सालनि खां न पिया ॾिना वञनि। अहिड़ी तरह उस्तादनि ऐं ऑफिसरनि खे वॾे वक़्त खां प्रोमोशन पिणु न पिया मिलनि। ऑफिसरनि जो टाइम स्केल हथ वठी रोकियो वियो आहे, जॾहिं त अलामती बुख हड़ताल में उस्तादनि ऐं ऑफिसर पिणु वॾे तइदाद में मौजूदु हुआ। यूनिवर्सिटी में थियल करप्शन ते इंक्वायरी करायो। यूनिवर्सिटी में थियल करप्शन ते इंक्वायरी करायो।